ववफ़क़ना इत्तिबाअ सुन्नति सय्यिदिर रुसुल अफ़ज़लिल बशर अफ़ज़लिल काइनात अल्लज़ी इस्मुहु मक्तूबुन फ़िल इंजील वल क़ुरआन वत्तौरात। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम। वक़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब दोस्त जेके अज ख़त्म नबूवत कॉन्फ्रेंस में रब साईं के राज़ी करण जी नियत सां गॾु थिया आहियो, उहे अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां मोहब्बत में बुलंद आवाज़ में दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिही व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अजीज दोस्तों ऐं भाइरो, अॼु तव्हां असां अॼु तव्हां असां 4 सितंबर खानका सिद्दीकिया में इन गोठ सैफल कोलाची में पंहिंजे रब साईं के राज़ी करण जी नियत सां गॾु थिया आहियूं। अल्लाह ताला जी बारगाह में दुआ है त अल्लाह साईं चल तव्हां असांजी हाज़िरी के पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। उन खां पोइ अल्लाह साईं जेको कुझु मूंखां चवराए उनखे तव्हां असां सभिनी जे लाइ आख़िरत में निजात जो ज़रियो बनाए। इंशाअल्लाह अज़ीज़, इन मुख्तसर वक्त में चूंकि काफ़ी उलमा इकराम मौजूद आहिनि ऐं ॿियनि उलमा इकरामनि जी आमद आहे, इन जे करे मैं ज़्यादा वक्त अवां जो वठण नथो चाहियां। बस कुछ देर अवां जे तवज्जो जी ज़रूरत आहे। इंशाअल्लाह अज़ीज़, अॼु इन मुख्तसर वक्त में इन मुक़द्दस स्टेज ते फ़ज़ाइल हुंदा, मसाइल हुंदा, दलाइल हुंदा, शमाइल हुंदा, हक़ाइक़ हुंदा, दक़ाइक़ हुंदा, अल्लाह जो कुरान हुंदो, मदनी जो फरमान हुंदो। इंशाअल्लाह राज़ी रब रहमान हो। आमीन तो चो। जो मनींदो तो मुसलमान हुंदो, जो इनकार कंदो वो शैतान हुंदो। अल्लाह साईं चल तव्हां असां सभिनी के अल्लाह जे कुरान सां
महबूब जे फरमान सां मोहब्बत जी तौफ़ीक नसीब फरमाए। आमीन तो चओ। जेके मोहब्बत में जागी रहा हो उहे मोहब्बत में सुभान अल्लाह जा अल्फाज तो चओ। अज हकीकत गाल इहा आहे त सैफल कोलाची वारन जे हिनन बुजुर्गन जे चेहरन में मुखे अल्लाह जे कुरान जी मदनी जे फरमान जी मोहब्बत नजर अची रही है। जेके मोहब्बत में वेठा आयो वो मोहब्बत में चो सुभान अल्लाह। जेके पंहिंजे मोहब्बत में अल्लाह जे रसूल जी मोहब्बत में सफर करे आया हो मां उन्हनि सां ॻाल्हायां थो मोहब्बत में चो सुभान अल्लाह। अॼु सैफल कोलाची वारनि जा चेहरा अल्लाह जे रसूल जी मोहब्बत में चमकी रहिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हिननि नौजवाननि जा चेहरा भी अल्लाह जे रसूल जी मोहब्बत में चमकी रहिया आहिनि। हिननि अबाबीलन जा चेहरा भी अल्लाह जे रसूल जी मोहब्बत में चमकी रहिया आहिनि। अल्लाह से पूरी जिंदगी हुजूर जी ताबेदारी में वफादारी में जानसारी में हुजूर जे यारन सां यारी में जिंदगी गुजारन जी तौफीक नसीब फरमाए। आमीन त चओ। जेके मोहब्बत में ठाऊ आमीन त चओ। माशा अल्लाह। त मुंहिंजा भाइरो ऐं दोस्तो ये खत्म नबूवत जो प्रोग्राम आ। असांजो अकीदो ईमान आ त मुंहिंजो पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी नबी आहे। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ ॿियो नबी अची नथो सघे। जेको नबूवत जी दावा कंदो उहो दज्जाल हूंदो, कज़ाब हूंदो, मुर्तद हूंदो, चो वाजिबुल कत्ल हूंदो। ए नबी कादियानी जेको नबी तो सराए कानो निभागो नबी तो सोनो हूंदो आहे। अल्लाह से नबी के हर ऐब खां पाक करे मोकलियो आ। असांजो अकीदो ईमान आ त मुंहिंजो पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी कायनात में हसीन आ। ही निभागो दज्जाल कानो जेको हर ऐबन सां भरियल आहे, शुगर जो मरीज आहे, वॾा कपड़ा पाए थो, ॿटे खीसा उनजे कपड़न में आहिनि, हिकिड़े पासे ॾों भितर खणे थो, ॿिए पासे ॾों गुड़ खणे थो, ऐं ही दिमाग़ भी हिनजो मफलूज आहे। जॾहिं पेशाब ते वञे थो वट करणो हूंदो आहे भितर सां। ही चवे थो पियो कॾहिं कॾहिं मुंहिंजो दिमाग़ मफलूज थी वेंदो। जॾहिं मां पेशाब कंदो हुउमि त गुड़ जे गड़ी सां वट कंदो हुउमि, वरी जॾहिं मूंखे बुख लॻंदी हुई त गुड़ जे बजा मां भितर खाईंदो हुउमि। इन बागो नबूवत जी दावा थो करे। नबी पाक हूंदो आहे। ही चए थो मां शुगर जो मरीज आहियां, हर 3 मिनटन खां पोइ मां पेशाब कंदो आहियां। असांजो नबी त मुल्क के पाक ऐं साफ़ करण जे लाइ आयो। ही निभागो जेकॾहिं चलो 3 मिनटन खां पोइ पेशाब करे मूंखे ॿुधायो त हिनखे को तबलीग करण जो वक़्तु मिलंदो? 24 कलाक जंहिंजा पेशाब में गुज़रंदा पिया। हे नबूवत जी दावा थो करे निभागो। मां ॿुधाइण थो चाहियां जेसी ताईं हिन पाकिस्तान जी धरतीअ ते, हिन पाकिस्तान जी पाक धरतीअ ते हिन जमीयत उलमा इस्लाम जा 14 जवान मौजूद आहिनि, खत्म नबूवत जा परवाना मौजूद आहिनि, सहाबा ऐं अहल बैत जा मस्ताना मौजूद आहिनि। पंहिंजूं जानियूं कटरा सघंदा पर हिन पाक धरतीअ ते हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी के बर्दाश्त नथा करे सघनि। जो असांजो नबी पाक आहे, असांजो नबी सोनो आहे। असांजो अकीदो ईमान आ त मुंहिंजो पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी कायनात में हसीना बेहतरीना बिल यकीना नाज़नीना साहिब जमाला साहिब कमाला आमिना जो लाला वो महबूब रब्बे जुल जलाला। दुनिया में को चेहरो कंजो महबूबा, को चेहरो कंजो महबूबा, मुझे मोहम्मद जो चेहरो मुझे रब जो महबूबा। अल्लाह से एड़े सोने नबी जी ताबेदारी जी तौफीक नसीब फरमाए, वफादारी जी तौफीक नसीब फरमाए, जानसारी जी तौफीक नसीब फरमाए, हुजूर जे यारन सां यारी जी तौफीक नसीब फरमाए। असांजो अकीदो ईमान आ त मुंहिंजो पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी कायनात में हसीना, दुनिया जे हर हसीन का मुंहिंजो मोहम्मद हसीन आ। पर चलो मुझो मोहम्मद हसीन ना है। असांजो अकीदो ईमान आ तो मुझो पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसीनन में अहसना, जमीलन में अजमला, कामिलन में अकमला, शरीफन में अशरफा, नबियन में अफजला। तो मां तो पंजे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इशारे के मौजूदो मनीदो आया, साईंन जे कौल के हदीस मनीदो, मां पंजे महबूब नबी जी दुआ के मकबूल मनीदो।
अल्लाह ने सोने नबी जी ताबेदारी जी तौफीक नसीब फरमाए, वफादारी जी तौफीक नसीब फरमाए, जानसारी जी तौफीक नसीब फरमाए, हुजूर जे यारन सां यारी जी तौफीक नसीब फरमाए। हां मां त पंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुस्कुराहट के जन्नत जी ज़मानत मञींदो आहियां। हां मुझा महबूब जॾहिं मुस्कुराईंदा न त जन्नत जा 8 ही दरवाजा खुली वेंदा। मां पंहिंजे महबूब जी मुस्कुराहट के जन्नत जी ज़मानत मञींदो आहियां, साईंजन जे अमल के शरीयत मञींदो आहियां, साईंजन जे कदम के सुन्नत मञींदो आहियां। मां पंहिंजे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म अतर के जिब्राइल अमीन खां वधीक मुतहर मञींदो आहियां। मां साईंजन जे जिस्म मां निकतल पसीने के मुश्त अंबर खां वधीक मुअत्तर मञींदो आहियां। अल्लाह से अड़े सोने नबी जी ताबेदारी जी तौफीक नसीब फरमाए, वफादारी जी तौफीक नसीब फरमाए, जानसारी जी तौफीक नसीब फरमाए। हर हाल में अल्लाह से गुफ्तार में, किरदार में, रफ्तार में, लैलो नहार में, जज्बात में, खालात में, वाक़ियात में, तासुरात में, ॾींहं रात में, हर बात में अल्लाह हुजूर जी ताबेदारी नसीब फरमाए। असांजो अक़ीदो ईमान आ जेको हुजूर जो ताबेदार आ, वफादार आ, हुबदार आ, उन जो बेड़ो पार आ। पर जेको हुजूर जो ताबेदार ना है, वफादार ना है, हुबदार ना है, उन जो बेड़ो पार ना है, दुनिया में उन जहिड़ो केरु ख़्वार ना है। अल्लाह से हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी जी तौफीक नसीब फरमाए। जेको मूं चयो अल्लाह से उनखे पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।